सिंधु दर्शन। सिंधु दर्शन। सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। असां सिंधु दर्शन पारां तव्हांखे ॾेखारियूं पिया ताज़ी पेशकश। NCPSL नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज या राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद वाणीअ जे कड़नि जियां पखरियल सिंधियुनि देश विदेश में पंहिंजी महिनत लगन क़ाबिलियत ऐं ईमानदारीअ सां सिज जियां चिमकी ज़िंदगीअ जे हर मोड़ ते हर हुनर खे चिमकाए साबित कयो त हू ॿियनि खां कंहिं बि नमूने घटि कोन्हनि। पोइ चाहे पढ़ाई लिखाई यानी एजुकेशन हुजे, कंस्ट्रक्शन लाइन हुजे, मेडिकल यानी अस्पतालूं या संस्कृति ऐं धार्मिक क्षेत्र बि छो न हुजे, सिंधियुनि हर हंधि पंहिंजो नालो कढियो। पट खां खट ते अचण को आसान कम न हो। 1947 जे विरहाङे सिंधियुनि खे न सिर्फ़ घर ज़मीन पर धंधा दौड़ियूं ऐं कुटुंब जा केतिरा बाती बि छॾण लाइ मजबूर कयो ऐं आंदो सिंध मां हिंद में हथे खाली सिर्फ़ सभ्यता ऐं संस्कृतीअ जी अमानत पाण सां खणी। 1947 जे विरहाङे ऐं पोइ ज़िलज़िले जी मार बि सिंधियुनि खे पंहिंजे अटल इरादे खां न हटाए सघी, पर इन खां उभरण, कुटुंब खे थाईको करण ऐं पंहिंजे वजूद ठाहिण में घणाई साल लॻी विया ऐं पोइ सिंधियुनि महसूस कयो त संदन मिठड़ी अबाणी ॿोली खां दूर थी रही हुई। अहिड़ी ऊंद में हिकु आशा जी किरण नज़र आई जॾहिं 10 अप्रैल 1967 में सिंधी ॿोलीअ खे भारत जे संविधान जे 8 शेड्यूल में मान्यता ॾिनी वई ऐं शुरूआत थी सिंधी ॿोली सभ्यता ऐं संस्कृतीअ खे उसरण जे मौक़े जी। साल लॻा इन वजूद ठहण में, जंहिं विच वरी सिंधियत जो दामन छॾजण लॻो, जंहिंखे महसूस कयो वियो। कुझु मान वारनि सिंधियुनि जी कोशिश सां सरकार पारां ठाही वई NCPSL 26 मई 1994 में। मरकज़ी सरकार पारां NCPSL जो हिन वक़्तु डायरेक्टर श्री रवि टेकचंदानी, वाइस चेयरपर्सन अरुणा जेठवानी जी जे कोशिशुनि सां देश जे हर कुंड कुर्छ में सिंधी ॿोलीअ जे विकास जो प्रचार प्रसार कयो वियो ऐं इनखे वधाइण लाइ सिंधीअ में डिप्लोमा ऐं सर्टिफिकेट कोर्स शुरू कया विया। गुज़िरियल साल 1500 ॿारनि खां अॼु 6539 ॿारनि इन्हनि में भाग वरितो। NCPSL न सिर्फ़ ॿारनि ॾांहुं ध्यानु ॾिनो पर साहित्य जे हर खेत्र यानी कविता, गज़ल, ड्रामा, कलाकारी, गीत, संगीत, नृत्य ऐं हर उन ॻाल्हि खे वधायो जंहिं सां सिंधियत खे वाधारो मिले। सिंधी लिपि चाहे देवनागरी हुजे या अरेबिक खणी ॿार IAS, IRS या IPS जा एग्ज़ाम ॾेई वॾा उहिदा पाए सघनि था, जंहिंजी ॼाण असांखे ॾिनी डायरेक्टर रवि टेकचंदानी जी। पूरे भारत में सिंधी समाज रहता है। हर एक जिले में सिंधी समाज के लिए एक सिंधु संस्कृति केंद्र की स्थापना होनी चाहिए। सिंधी ॿारनि खे स्कॉलरशिप भी ॾिनी वेंदी, इन बारे में वधीक ॼाण ॾिनी दादा नारवाणीअ। वैकेशन जे ॾींहंनि में 10 या 12 ॾींहंनि जो कैंप लॻायो वेंदो आहे ऐं उन्हनि ॿारनि खे रांदियुनि जे ज़रिए, आखाणियुनि जे ज़रिए बहिराणो साहिबु छा थींदो आहे, अरदास कीअं कई वेंदी आहे वग़ैरह अहिड़ा संस्कार उन्हनि खे ॾिना वेंदा आहिनि। सिंधी भाषा खे वाधारे जे लाइ सिंधीअ में PhD करण लाइ 3 यूनिवर्सिटीज़ आहिनि। दिल्लीअ में इग्नू यूनिवर्सिटी, अजमेर में महर्षि दयानंद सरस्वती यूनिवर्सिटी ऐं इंदौर में देवी अहिल्या विश्वविद्यालय। इन्हनि यूनिवर्सिटीज़ मां ॿार सिंधीअ में PhD करे वॾा उहिदा पाए सघनि था। हीरे ठाकुर असांखे इहो ॿुधाईंदे हिकु ॿी ख़ुशीअ जी ॻाल्हि ॿुधाई, तव्हां हुन जी ज़बानी ॿुधंदा। मिनिस्ट्री ऑफ HRD जे अंडर इहा काउंसिल ठाही आहे ऐं जंहिंखे अॻु में 4 करोड़ रुपया बजट ॾिनी वेंदी हुई ऐं हाणे उन जी बजट वधाए 8 करोड़ रुपया कई वई आहे। सही आहे। इन रीत असां सिंधियुनि न सिर्फ़ साहित्य जे क्षेत्र में पर हर क्षेत्र में वाधारो पातो, जीअं त स्कूल, कॉलेज, अस्पतालूं, कंस्ट्रक्शन, धार्मिक, मीडिया वग़ैरह हर क्षेत्र में मशहूरी पाती। मिठड़ी अबाणी ॿोली जा जग प्रसिद्ध आहे। जिंद सा क़ौम रहंदी, जंहिंजी ज़बान जिंद, पंहिंजी जे क़ौम जिंद, सारो जहान जिंद। मेरी प्रार्थना है आपसे, आप अपनी भाषा न भूलें,
अपनी भाषा न छोड़े। जिए सिंधी जिए सिंधवारा जियन मुंहिंजे अमर लाल जा।